जी नाज़रीन, पीपल्स पार्टी वाइदनि बावजूद बाडन के तालके जो दर्जो न ॾिनो। शहर गुज़िरियल 5 सालनि खां सरापा एहतजाज बणियल। ख़बर मूजिब 1.5 लख आबादी रखंदड़ बाडन शहर के तालके जो दर्जो ॾियारण लाइ बाडन तालका मूवमेंट के डिप्टी कन्वीनर ज़ेब अली सारियो ऐं कामरेड कादिर बिरो जी अगवाड़ी में 245 हफ़्ते भी बाडन मीडिया हाउस खां टाउन हॉल ताईं रैली कढी वई। एहतजाजी मुज़ाहरो कयो वियो, जंहिंमें बाडन शहर के सियासी, समाजी, इल्मी, अदबी, सहाफ़ती, कारोबारी तंज़ीमनि जे अगवाननि अली अनवर अस्करी, कामरेड मोहम्मद अली खुश्क, असगर नूनारी, मनवर नूनारी, फिदा हुसैन तुनियो, सफ़र मुगेरी, नबी रज़ा बलोच, मोहम्मद अमीन सियाल, ताहिर नूर हिसवानी, मोहर सिंधी, खान नूनारी, फ़कीर जलाल सानियो, कोडल मला, अली ज़हरी ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। मुज़ाहिरीन जे हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खयल हुआ, जंहिं ते बाडन के तालके जो दर्जो ॾियारण जा नारा लिखियल हुआ। उन मौक़े ते अगवाड़नि ख़िताब कंदे चयो त साल 2008 ईस्वी ॾोकरी के अली पार्क ऐं उन वक़्त के वज़ीर आला सिंध सैयद कायम अली शाह वॾे अवामी जलसे के ख़िताब कंदे बाडन के तालके ॾियण जो वाइदो कयो हो। जंहिंखां पोइ सैयद मुराद अली शाह समेत मुक़ामी पीपल्स पार्टी के MPA MNA पिण बाडन तालके जी वाइदा कया, जेके हींअर ताईं वफ़ा न थी सघिया आहिनि। जंहिं सबबि बाडन वासियुनि सख़्त गुस्से में लहर फैलियल आहे। हिन चयो त शहर में तरक़ियाती स्कीमूं, पानी, बाईपास, पब्लिक पार्क, टैक्सी स्टैंड, पीअण जे साफ़ ऐं मिठे पानी समेत बुनियादी सहूलियतूं न मिलण सबबि शहरी तरक़ी करण बजाय तबाही तरफ़ वञी रहियो आहे। शहरी अज़ाब वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। शहर जा अक्सर कारोबारी ख़ानदान लॾपलाण करे रहिया आहिनि, जंहिं सबबि शहर जो कारोबार ऐं शहर जी सूंह ॿिन्ही खे कापारी धकु रसियो आहे। हिननि पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह समेत आला अख़्तियारनि खां मुतालबो कंदे चयो त बाडन तालके जो नोटिफिकेशन जारी करे शहर जी विञायल सूंह ऐं कारोबारी साख ॿीहर बहाल करे शहर में फैलियल बेचैनी ख़त्म कई वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। रिपोर्ट वाहिद सिंधी, सचल न्यूज़, बाडन।